दोस्तों इन वक्त मैं मौजूद आया ठुल में जिते यूरिया जो भाण है वो ब्लैक ते विकिरो पियो थे। इन हवाले से असां हारिन से वापारिन से हितां जे इंतजामिया सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। साईं जेको आहे असां सां ज़ुल्म आहे, जेको असां 1768 रुपयो जेको सरकारी रेट आहे, हिते जेको 2520 रुपया हलाइनि था बोरी एंग्रो यूरिया, 2500 यूरिया 20 रुपया हलाइनि था। ज़ुल्म आहे छा आहे, कोई हिननि खे पुछण वारो कोन्हे, कोई हिननि खां छा करण वारो कोन्हे। असां सां ज़ुल्म आहे, ॿियो छा आहे। असां सां ॿ बोरियूं पयूं उहो बि हिन जे भाग में। हा 2500 जेकॾहिं अधे खे चई त मिले थो 2500, तूं 2500 वठि। ॿिए जी करे अमानत पई उन्ही जे करे उन्ही जे ई रेट में ॾिनोसीं। सॼो शहर मां पुछाए न वठो, सॼो शहर में इहो थो हले। मां वटि 2 बोरियूं पयूं, अधे चयो न मूंखे 2520 थो मिले, तूं 2500 वटि। मूंखे हिकिड़ो अमानत रखी वेठो, बाबा मूंखे वापसि कयां तूं। मां इन करे हिनखे 2 बोरियूं ॾिनियूं। सेठ ने मूंखे उन 2500 मिलिया, पर सॼो शहर 2500 खां पुछा करणु हुकूमत को बि कोन्हे त छाजे लाइ वापसि करणु ज़ुल्म हले थो। असां तमामु इन साल फसल बि असांजो जेको सही न आहे, जेतिरो भाण खे DAP बाडा अदा जो कंहिं हारियो बि कोन, कणिक सफ़ा पछाट थिया आहिनि। हाणे असां फाथा आहियूं, हाणे 2500 मिले थो। अछो बोरी असां काॾे वञूं, भाण अदा हारींदा नथा हारियूं। दुकान में अथव पंजाबी वारियूं। जी जी नालो ख़बर अथव? नाले जी ख़बर कोन्हे। घणे में ॾिनो अथई? 2480 रुपए। 2480 में? जी जी। एॾो महांगो छो ॾिनो अथव? सरकारी रेट ते नथा ॾियनि। महांगो छा कयूं असां त अघ में ॾिनो 2400, हाणे 2480 रुपए। जी अॼु कल्ह ॾिनो 2440 रुपया, अॼु 2480 रुपया। 2480 रुपए? जी जी। पाण घणे पिया हलायो? आहे कोन जी हाणे को तव्हां जो कयो आहे तव्हां 1800 में हलायो? ये हाणे ॿाहिरों जेको आहे सो वठी वियो आहे 2480 रुपए ॿुधाए पियो। 1800 में। हाँ 1800 में। ही ॿुठा आहिनि कस्टमर जेके ॿाहिरों मोटरसाइकिल तव्हां वठी वियो आहे 2480 रुपयो। ये 2300 में। 2300 में ॾिनो अथव? छो 2300 में ॾिनो अथव? सरकारी रेट छा आहे? सरकारी रेट छा आहे? असां 12 वठूं था साईं। ॿाहिरों वठो था, सरकारी रेट छा आहे? सरकारी रेट 1800। 1800 आहे। तव्हां 2300 में छो ॾिनो? 2300 में छो ॾिनो? सरकारी रेट 1800 आहे न, तव्हां पाण तस्लीम कयो था त 2300 में कहिड़े? 12 वठूं था असां, 12 वठी आया आहियूं। काथों वठी? हाँ 12 वरितो आहे साईं। काथों ॿाहिरों वरितो अथव? 12 वरितो आहे, 12 ॿाहिरों वरितो अथव? जी साईं। पोइ 2300 में ॾियो तव्हां? बसि न हलाईंदासीं, ॿियो छा, बंदि कयूं। हिते इंतजामिया तव्हां पुछा नथी करे? ज़रायत खाते जा अमलदार तव्हां नथा अचनि? सभु हलाइनि, मां हिकिड़ो दफ़ो हलाइनि सभु मार्केटिंग। सरकारी अघु त 1768 रुपयो आहे, त हिते मार्केटिंग हले थो 2500-2600 रुपयो। त एॾो त मतिलबु के फ़र्क़ु त न आहे, वॾो फ़र्क़ु आहे। इहो ब्लैक सॼे सिंध में हले थो। जंहिं बि जेकी इंतजामिया आहे ज़रायत खाते जा अमलदार आहिनि को बि न आयो हिन टाइम ते, मतिलबु के को हाणे मिलियल त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हिननि में त को शक न आहे, मिलियल आहिनि या न मिलियल। असां मतिलबु के बार बार उन्हनि खे रिक्वेस्ट बि कयो आहे, पोइ बि मतिलबु के ख़ामोश आहिनि। ख़ामोशी जो सबबु बि इहो आहे त इहो सभई पाण में बदी मुक़ररु थियल आहे। मुख़्तियारकार बि मतिलबु के ठुल, असिस्टेंट कमिश्नर ठुल, DC साहब ठुल, चांडियो साहब आहे, एग्रीकल्चर डायरेक्टर आहे, उहो मतिलबु के कुझु सभई इहो चवंदासीं मथां खां इहो सिस्टम असां छा था करे सघूं। हाणे वधीक त हाणे मतिलबु के चवण जो त न आहे। घणी 15 बोरियूं आहिनि, 2450 रुपये 2400 रुपये मार्केट में आयो आहे। भला असांजी कंपनी यार दुकान त साम्हूं खणी आया आहियूं साईं। कहिड़े खां खणी आया आहियो? 2450 में? 2450 कंहिंखां खणी आया ॿुधायो साईं? हाणे 2450 मिले थो, जाॾे करे मिले, जेतिरो खपे मिले थो। हिते असांजे ठुल में न आहे, जाॾे करे ईअं आहे। चवंदो असां वटि हले पियो, हुयो सुबुह जो हलायो त 2-3 बोरियूं हुयूं, 2500 में बिल्कुलु हलायो। अहिड़ी ॻाल्हि आहे, पूरी मार्केट में हले थो। जी साईं हले थो, हा हले थो। हाणे तव्हां नथा? हिन वक़्तु हुजे त असां हलायूं साईं। ही जेको लहे थो पियो ही तो साईं विकियल आहे न, अची अघ में निकितल आहे। जी साईं 2550 हले थो, हा पूरी मार्केट में हले थो। जी साईं घणी बोरियूं? असां साईं 2-3 बोरियूं जेके हुयूं 20-25 जेके बि हुयूं हलायूं साईं। 2500 में जी हलाई आहे साईं। कूड़ छो ॻाल्हाईंदासीं, सिधो मार्केट में वेठा आहियूं, तव्हां न सिधी ॻाल्हि आहे।
जी अभी वापारियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधो उन्हनि जो इहो ई चवणु आहे त हिते जेके आहिनि जेके वापारी आहिनि उहे 2600 खां 2500 में जेको आहे असांखे भाण विकिरो करे ॾियनि था पिया। इन हवाले सां जॾहिं असां तलका इंतिज़ामिया ठुल सां राब्तो करण जी कोशिशि कईसीं त उन्हनि जेको आहे सो मौक़िफ़ ॾियण खां इनकार कयो ऐं एग्रीकल्चर जे जेको आहे सो रीजनल ऑफिसर रशीद चांडियो सां असांजी ॻाल्हि ॿोल थी त उन्हनि जो इहो ई चवणो हो त जेको सरकारी रेट आहे उहो 1800 रुपयो आहे ऐं जेको आहे सो हिते ठुल में जेके माफ़िया आहिनि उहे जेको आहे सो भाण खे शार्ट करे जेको आहे सो 2600 खां 2500 में जेको आहे विकिरो करे रहिया आहिनि। अहिड़ा इतला जेके आहिनि हितां जे एग्रीकल्चर ऑफिसर बहराम नुनारी खे ॾिनो वियो। उन जो इहो ई चवणु आहे त रेट कंट्रोल करणु जेको आहे सो हितां जे मुख़्तियार कार ऐं एसी ठुल जो आहे। इन हवाले सां जॾहिं असां मुख़्तियार कार एसी ठुल सां राब्तो कयोसीं उन खां मौक़ो वठण जो जेको कोशिशि कई वई त उन्हनि पंहिंजो मौक़ो ॾियण खां इनकार कयो। उन्हनि जो इहो चवणु आहे त एग्रीकल्चर इंतिज़ामिया जेके वापारी आहिनि उहे पाण में जेको आहे भाङे बहिवारा आहिनि, तंहिं करे जेको आहे इहो जेके भाण आहे उहो जेको ब्लैक ते विकिरो कयो पियो वञे। अगरि जे एग्रीकल्चर इंतिज़ामिया असां सां राब्तो कंदो, असांखां जेको मदद घुर कंदो त असां जेको आहे जेके वापारी आहिनि उन खिलाफ़ कानूनी कार्रवाई करे सघूं था। कैमरामैन असद अली सरकी सां गॾु यासिर कंदरानी, द टीवी न्यूज़ फुल।